वालेकुम सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू। सब बोलो या रसूल अल्लाह। या रसूल अल्लाह। अपनी जुबान से बोलो या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, या रसूल या रसूल अल्लाह, अल्लाह, या रसूल अल्लाह। या रसूल अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह। इन साए बचल सा जी तरह हिकिड़ो शख्स हो जे मतलब जा मज़ूर वधारे हूंदा हुआ, उन शख्स जे दरबार में वो सेठ माण्हू हो। तॾहिं उन साईं खे कंहिं चयो कि सूफ़ी माण्हू मौलवी साहब जहिड़े चई आंखे ही आजे जेका ज़ेर तालीम जेका ही कम करण वारी जमात आहे, इन खां ऐं नमाज़ पढ़ायो। तॾहिं हू मजबूर हुआ त नमाज जो उहो साईं हुकम कंदो, सभु जमात नमाज पढ़े, हुनजा मज़दूर हुआ। ईशा जी नमाज में रकातूं घणियूं आहिनि, 19 रकातूं आहिनि। आख़िरकार उहे जेका मज़दूर सारो ॾींहुं बनी में कमु करे सांझी जो टाइम थिए तॾहिं 7 रकातूं सोमाणी मुहिणी परेशान थिए, गोॾा कमु न करे। आख़िरकार उन सलाह कयूं, मशवरो कयो आपस में, चई पाण वारो जेका सेठ आहे इहो 19 रकातूं पढ़ाए थो, डिघी नमाज पढ़ाए थो। हिकिड़ी छेती में हिकिड़ी मस्जिद है, हुते हिकिड़ो मियाँ जी रहे थो, पा हुन वटि हलंदासीं, छो कि इहो कावड़ में वधारे पढ़ाए थो, उहो पाण खे नमाज कम पढ़ाईंदो, पा हुते हलो। उहो जेका मज़ूर हुआ उन सलाह कई। हाणे दुर्वेश रब जी कुदरत हिननि मशवरो कयो, इहो ॾे तय करे सांझी जो नमाज पढ़ी ईशा जो टाणो थियो, मस्जिद पहुता हुन जिते ॿियो मियाँ साहब रहंदो। हुते पहुता त छा थियो, उन ॾे जेका सांझी जो नमाज जॾहिं थी हुई मगरिब जी, तॾहिं जेका रमज़ान शरीफ़ जो चंड ॾिठो, सुभान अल्लाह। उहो फ़कीर ॾींहुं सारो कमु करे धंधे वारा हुआ, दिमाग़ में ख़्यालु कोन रहियो, हिते ही 19 रकातूं पढ़ाईंदो हो। इहो सफ़र तय करे हुन मियाँ जी वटि विया, 19 रकातूं थियूं, पण 20 उन सिवा वरे। चयो इहो कमु खोटो थियो, हुतां भॼे हिते आयासीं, हुते 19 हिते वरे 20 वधियूं। परेशान थिया, हुते दिलि में ख़्यालु कयूं कि हाणे चुपो चुप पालूं, इहो मियाँ जी पंहिंजे कम जो कोन्हे। इहो मियाँ जी हेती नमाज पियो पढ़ाए, इन सां पाण वारो सेठ भलो आहे जेका 19 पढ़ाए थो, इहो 20 वधारे करे वेठो आहे। पाण मोटिया ते मुंहिंजा जी दोस्तो, इहो जेका साईं सगोरो आहिनि, पाण खे दावत ॾे, पोइ पाण हिते दिलि में खिलबिल करो, चए साईं घुरायो आहे, हाणे असांखे मजबूर करे वेठो आहे। नहीं, दुरूद शरीफ़ पढ़ त पाण खे बरकत सां पढ़ दुरूद शरीफ़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व शफीना व नबीना व हबीबना व मौलाना मोहम्मद बारिक व सल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ही जेका अॼु जी जेका मजलिस, अॼु जो जेको प्रोग्राम, इहो साईं जी चालीहो पाचा, उन चालीहे ते साईं इहो मजलिस रखाई। अल्लाह तबारक व तआला सैयद साहब के अल्लाह तबारक व तआला जन्नतुल फिरदौस में जगह नसीब फरमाए, सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पाण उन्हनि जे हक़ में कहिड़ी दुआ घुरियूं। मुंहिंजा जी दोस्तो, इहो अल्लाह वारा आहिनि, अल्लाह वारनि जो शान जेका आहे, उहो पाण जी जेका ज़ुबान आहे उहो छा बयान करे, पण फिर भी मुंहिंजा जी दोस्तो, पाण गुनहगार हूंदे भी अहिड़े अल्लाह जे वलियनि जे सॾ ते पाण सॾ ॾियूं था। इहो पंहिंजी वस जी ॻाल्हि कोन्हे। पाण खे शाह साहब भिटधणी बादशाह मांद चई वियो, चई वॾा वण वाणकार जा जिते नाग सुजन पिया नीला, उते अब्दुल लतीफ शाह चवे मूं हेकले कया हीला, जितने कुटुंब कबीला उते रब रसिज तो राह में। कंहिंजे सर ते वञिजे त मुंहिंजा जी दोस्तो, माण्हू पाण खे ॿिया बि अगरि कोई डिघी दावत ॾे, कॾहिं पाण सफ़र तय करियूं था, तॾहिं बि शाह साहब पेड़ कयो, उन जो जेका शाह साहब जेका पेड़ खई पाण खे सबक ॾिनो,
चाहे वाकिफ जे वणकार जा वञ तने जे सर चओ सुभान अल्लाह। वाकिफ जे वणकार जा वञ तने जे सॾ नई निमाणी नजरूं ओठे पासे अॾ सफ़र जो सैयद चए लॾियो लॾे गॾु पो सुखिन बंबोर जा छॾ त कायर से उनके चिके सुभान अल्लाह। अगर सुख इन जान जा छॾंदे त वो पांजो जेका आखिरत आहे वो कामयाब थींदी। हेड़े अल्लाह जे वलियन जे सॾ ते पां सॾ ॾींदासीं ते पांजो ही जान कामयाब आखिरत पण कामयाब आहे सुभान अल्लाह। दुरूद शरीफ पढ़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व शफीना व नबीना व हबीबना व मौलाना मुहम्मद मुबारक व सल्लम सल्लल्लाहु अलैहि। बस सबन के मुख्तसर जो चयला त सब जमात अल्हम्दुलिल्लाह या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है, या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है। जिसने ये नारा लगाया उसका बेड़ा पार है सुभान अल्लाह। बोलो या रसूल अल्लाह। अब देखो पा अगर पंहिंजी जुबान में चवन वो पाखे कम है तो बोलो या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह। अवां जे सामे अज जेका मजलिस गम भरी मजलिस जेका साईं जे चालीहे ते अल्हम्दुलिल्लाह यो मजलिस रखी, यो मजलिस जेका आहे ईसा अलैहि सवाब जी जेका नियत से पा रखी आहे इन जो सवाब पा साईं जी रूह के बख्शंदासीं इंशाअल्लाह। उन जी नजर करम पा ते थींदी पंहिंजा बेड़ा ही पार थींदा सुभान अल्लाह। उन जे जेका आखिरत जे कलाम ते कुछ आऊं अशारां जी पेश जेका खिदमत में पेश करियां तो मुलाजा फरमाए। बोलो या रसूल अल्लाह। दुनिया दमा गुजर थी इलाही हयाती करे अजे के अज कर मता थी ममाती करे अजे के अज कर मता थी ममाती। बोलो या रसूल अल्लाह। वडी शान वारा दिलावर मरी व्या हद मास तन जा कबर में गरी व्या। वडी शान वारा दिलावर मरी व्या हद मास तन जा कबर में गरी व्या। वहे रोज अजल जी दुनिया मज काती करे अजे के अज कर मता थी ममाती। बोलो या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह। कबर रोज तो गए पैथी पुकारे वल्या की वेठे पंहिंजो रब विसारे। या कमान दई जिसा दिल तो लाती करे अजे के अज कर मता थी ममाती। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सब बोलो सुभान अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह। चढ़े तख्त वाया जिन कयो बादशायो कबर दे हल्या व्या उवे कांद कायो कफन रे न न्याओ सघो भासाथी करे अजे के अज कर मता थी ममाती। बोलो सुभान अल्लाह या रसूल अल्लाह। रुगो शौक तो घर माल जर जो नको खौफ तो के
कबर ऐं हशर जो हितां को न हलंदई सगो भाती करे अजे के अज कर मता थी ममाती। बेशक बोलो या रसूल अल्लाह। डकल खौफ कर को अग्यारब कहारी रोई दर संदुसते सची कर तो जारी हथे खाली हलबो कंबे मुंहिंजी छाती करे अजे के अज कर मता थी ममाती। दुनिया दामा गुजर थी इलाही छा हयाती करे अजे के अज कर मता थी ममाती। बोलो या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है, जिसने ये नारा लगाया उसका बेड़ा पार है। वो आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलाम वालेकुम।